नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी ज़िले जे हाला लॻ अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग सईद मालिक ॾिनो शाह जाफ़री जी दरगाह ते 14 शरीफ़ वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें दरगाह जे समें मुरीदनि अक़ीदतमंद तरफ़ां दरगाह ते पहुची हाज़िरी भरे दुआऊं घुरियूं वयूं। जॾहिं त ॿिए पासे दरगाह जे मतवली फ़क़ीर गुल नवाज़ ख़ासकेली, फ़क़ीर राणो ख़ासकेली ऐं ॿियनि मज़ार ते चादर चाढ़े मुल्की सलामती लाइ दुआ घुरी। इन मौक़े ते फ़क़ीर राणो पाकिस्तान ख़ासकेली एहतियात जो ज़िले मटियारी जो सदर रियाज़ अहमद ख़ासकेली, वाइस चेयरमैन टाउन कमेटी मटियारी अली अहमद ख़ासकेली, अली मुराद ख़ासकेली, सिटी मटियारी जो सदर सज्जाद ख़ासकेली, सूफ़ी अब्दुल गफ़ूर मला ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जॾहिं त 14 शरीफ़ में शाह लतीफ़ जे रागिन पारां शाह जी वाई पेश कई वई ऐं मुख़्तलिफ़ सूफ़ियाना फ़नकारनि तरफ़ां सूफ़ियाना कलाम ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झुमाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे दरगाह जे मतवली फ़क़ीर गुल नवाज़ ख़ासकेली चयो त सिंध सूफ़ियनि जी सरज़मीन आहे, जिथे औलिया इकराम असांखे हमेशह प्यार मोहब्बत करण जो दर्स ॾिनो आहे। सिंध ते ख़ुदा तरफ़ां ख़ासि इनायत आहे जो सिंध में केतिरा ई अल्लाह जा प्यारा सूफ़ी बुज़ुर्ग रहनि था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।